बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम सामीन। अवां खे पंहिंजे चैनल शिया स्कॉलर्स में अचण ते भलीकार चऊं था। असां हिन चैनल ते वक्तन बवक्तन इस्लामिक वाक़ियात ऐं मजलिस शेयर कंदा रहंदा आहियूं। अगरि अवां असांजे चैनल ते नया आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो त जीअं हर नई ईंदड़ वीडियो जी नोटिफिकेशन अवां वटि जल्द खां जल्द पहुची सघे। अॼु जो हीउ वाक़ियो आहे माउ जी मोहबत जे बारे में। दिल्ली जो मशहूरु हकीम जनाब अजमल ख़ान बयान थो करे त हिकु ॾींहुं गंगा नदी में तमामु वॾी ॿोॾि आई। केतिरा ई माण्हू दरिया में ॿुॾी विया ऐं केतिरा ई घर पाणी हेठि अची विया। दरिया में ॿुॾंदड़ माण्हुनि खे कढणु तमामु घणो मुश्किल थी वियो हुयो। तॾहिं असां दरिया जे पुल ते रसा खणी बीह रहियासीं। जॾहिं असां ॾिसंदा हुआसीं को शख़्स माण्हू ॿार या औरत तख़्ते ते लुढ़ंदो ईंदो हुयो त असां उनखे परे खां आवाज़ु ॾेई पुकारींदा हुआसीं ऐं चवंदा हुआसीं त तव्हां हिन रसे खे पकड़ण जी कोशिशि कयो, असां तव्हांखे कढे वठंदासीं। ईअं कंदे असां केतिरनि ई माण्हुनि खे दरिया मां ॿाहिरि कढियो। परे खां मूं ॾिठो त हिकु औरत तख़्ते ते लुढ़ंदी पई आई जंहिंजी झोली में हिकु ॿारु हुयो। असां हुन औरत खे पुकारे चयोसीं त ए बीबी, तव्हां हिन रसे खे पकड़ण जी कोशिशि कयो, असां तव्हांखे दरिया मां ॿाहिरि कढे वठंदासीं। इत्फ़ाक़नि हुन औरत रसे खे पकड़े विधो। असां ॾिसोसीं त हिकु हथ सां रसे खे पकड़ाई, ॿिए हथ में ॿारु हुयसि। जॾहिं हू पाणी खां मथे आई त ॿारु हथ खां छॾाइजी वियसि। ॿार जो हेॾां किरणु हुयो त होॾां औरत हसरत मां चयो त ॿार खां पोइ ज़िंदगी हराम आहे ऐं रसे मां हथ कढे छॾियईं ऐं दरिया में ॿुॾी वई। हीअ आहे माउ जी मोहबत। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।